राजधानी भिरिया सिटी के गोठ मियाणी मलाह में 7वीं क्लास जी शागिर्दियाणीअ खे ओबाश नौजवाननि पारां ईसाइण खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अब्दुल सत्तार की रिपोर्ट। ताज़ो ही भिरिया सिटी के गोठ मियाणी मलाह के 7वीं क्लास जी मासूम शागिर्दियाणी पढ़ण लाइ भिरिया सिटी के स्कूल वञे थी त रस्ते में ईंदे वेंदे एक ओबाश नौजवान न्याणीअ खे हरासा करे तंग करे जंहिं सबब न्याणी खौफ ऐं हिरास विचां स्कूल पढ़ण छॾे ॾिनो। ओबाश नौजवान ऐं संदसि बासर वारसनि पारां न्याणीअ जे वारसनि खे कूड़नि केसनि में फासाइण ऐं मौत मार धमकियुनि खिलाफ़ पाकिस्तान एक्स सर्विसमैन सोसाइटी ऐं सवें ॻोठाणनि न्याणी ऐं संदसि वारसनि खे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम करण लाइ सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कंदे आवाज़ टीवी आॾो दाहींदे ॿुधायो त मुंहिंजी न्याणी पढ़ंदी भिरिया स्कूल में जंहिंखे छोकिरो सफ़र मला ओबाश जेको आहे सो तंग कंदो हरासमेंट कंदो जंहिंजे करे हुनखे असां न्याणीअ खे पढ़ाइण खां बस कराए छॾियो। हाणे हू असां ते कूड़ा केस ठाहिण जे लाइ सभु तरीक़ा इस्तेमालु कनि पिया था ऐं हुन लाइ अर्ज़ु कंदुसि त असांखे इंसाफ़ ॾिनो जो रियासती इदारनि SSP साहब IG साहब ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं जेके बि वुमेन राइट्स जा NGOs इदारा आहिनि उन्हनि खे मुंहिंजी मुअद्दबाना गुज़ारिश आहे त जेके बि ओबाश क़िस्म जा छोकिरा न्याणियुनि खे हरास करे उन्हनि जी तालीम ते असरअंदाज़ थियनि था उन्हनि जे ख़िलाफ़ फौरी एक्शन वरितो वञे। असांजी ॾिसो छोकिरियूं जेके 95% जेके विलेज या देहात सां तालुक़ु रखनि थियूं उन्हनि जी तइलीम सफ़ा बंदि कई वई आहे। इन जो मेन मसइलो इहो आहे त माण्हू जेके आहिनि पंहिंजी इज़त या इन बदनामी जे ख़ौफ़ खां पंहिंजी छोकिरियूं तइलीम लाइ स्कूल शहरनि या सिटीज़ में कोन था मोकिलिनि। सिंध हिकु गैरत जो नालो आहे, सिंध हिकु इज़त जो नालो आहे, पर उन गैरतमंद सूबे में रही करे असांजी न्याणियुनि जी इज़त महफ़ूज़ कान्हे। असांजूं न्याणियूं स्कूल वञी कोन थियूं सघनि, कॉलेज वञी कोन थियूं सघनि, रस्ते में लफंगे क़िस्म जा छोकिरा उन्हनि खे तंग था कनि। असां सभई एक्समैन सोसाइटी जा मेंबर सभई गॾु थिया आहियूं ऐं असांजा एहतजाज असांजा धरना पूरी सिंध जे शहरनि मां निकिरंदा जेसि ताईं उन्हनि लफंगनि खे सज़ा नथी ॾिनी वञे। छोकिरीअ बि असांजे खे हरासमेंट कयो थो वञे, पढ़ण बि हुनजो बंदि थी वियो आहे ऐं असां हुनखे घर पंहिंजे चौधीवारीअ जे अंदरि रखे छॾियो आहे, हुनजी तालीम बंदि आहे ऐं हिन वक़्तु जेके बाअसर आहिनि उहे बार बार असां ते कूड़ा केस करे वरी बि असां ते हावी थियण जी कोशिशि करे पिया। असां बार बार इन थाणनि ते वञूं था, उहे चवंदा तव्हां हुन दुरखानी माफ़ी वठो। छा न्याणियूं असां इन लाइ था पढ़ायूं त हुननि खे हरासमेंट कयो वञे, हुननि खे तंग कयो वञे ऐं हुन धुर जो हिकु पटे वालो CM हाउस मां फ़ोन करे ऐं पुलिस एक्शन न वठे। असां अॼु खां वठी पाकिस्तान एक्स सर्विसमैन सोसाइटी असां हर मज़लूम सां गॾु हूंदासीं। पाकिस्तान एक्स सर्विसमैन सोसाइटी ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि पारां जेको आहे अॼु सख़्त एहतजाज ऐं रैली कढी वई आहे। इन्हनि जो मुतालबो आहे हुकूमत खां त इन ओबाश क़िस्म जे छोकिरनि खिलाफ़ जेको आहे कानूनी कार्रवाई करे ऐं उन्हनि खे कानून जी गिरफ़त में आंदो वञे, न्याणी खे तहफ़ुज़ ॾेई ऐं उन्हनि खे स्कूल वञणु ॾिनो वञे ऐं उन्हनि जे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन राणा आमिर अली सां गॾु राणा अब्दुल सत्तार, आवाज़ TV भिरिया सिटी।